अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुझो नालो आता मोहम्मद है और आता मोहम्मद सिंधी है। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी आता मोहम्मद। उम्मीद कयां तो तव्हां दोस्त खे ॾिसंदा आहियो। दोस्तों, अॼु जे व्लॉग शुरू करण खां पहिरियों तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके भी दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था, सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट कनि ऐं असांजी वीडियो के गुज़ारिश इहा आहे त सिर्फ़ु यार असांजी वीडियो खे वधि खां वधि ॾिसो। तव्हां यार सफ़ा वीडियो खे नथा ॾिसो, सो हाणे तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते ॾिसनि था, उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट कनि ऐं शेयर कनि। त शुरू कयां थो ही अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों, अॼु राति को वठी उजागो बि हुयो राति कुझु, ऐं अॼु वरी हींअर बि पाणी जो वारो आहे। वेठा आहियूं, तव्हांखे मुंहिंजे पोयां सावाणी जेका नज़र अचे थी, या असांजी फुटी आहे, फुटी ते पाणी जो वारो आहे, उनजे करे पाणी बि पियो हले। मूं चयो दोस्तनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। तो दोस्तों, ॻाल्हि इहा आहे त यार सिंधी तव्हां चैनल खे सब्सक्राइब नथा कयो, ईअं न कयो यार। ॾिसो न, ॿियनि ॿोलियुनि वारा ॿियनि वीडियोज़ वञनि थियूं तो जल्दी जल्दी वायरल थियनि थियूं। असां सिंधी आहियूं यार, असां वीडियो ठाहे बीठा आहियूं, का हिकु वीडियो बि वायरल नथी थिए। अलाए छो? तव्हांखे सो गुज़ारिश आहे त असां पंहिंजी महिनत कोन छॾींदासीं। तव्हांखे बि इहा गुज़ारिश आहे त यार तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, ज़रूरु सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब मां कुझु न वेंदो। तव्हांखे बि मां अॼु मौसम जी बि सूरत हाल ॿुधायां ऐं ॾेखारियां त हितों जो माहौल ॾेखारियां ऐं हितों जी जेका आहे न हिन टाइम जो जेको सूरत हाल आहे, जेका बि आहे, तव्हांखे हवा नज़र अची रही हूंदी आहे। हवा बि तमामु तेज़ हले रहे। तव्हांखे हवा नज़र न अची रही हूंदी आहे, सॉरी मां ग़लति चई वियुमि, पर तव्हांखे जेको आहे न हवा जो आवाज़ बि अची रहियो हूंदो। उन खां बाद में ही जेको वण ॿूटा जेके लुॾनि था, उहे बि तव्हांखे नज़र अची रहिया हूंदा त हवा घुले थी। दोस्तों, मां हिकु एप्स इंस्टॉल कयो आहे। दोस्तनि मूंखे ॿुधायो त यार मोहम्मद भाई, हिन एप्स खे तूं इंस्टॉल कर, छा आहे न इहो इंटरनेट फ्री ॾे थो। अच्छा ठीकु आहे यार, मां इंस्टॉल कयो आहे। दोस्तों, वाक़ई आहे, जेकॾहिं तव्हां असांजी हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा वे, लाइक कंदा वे, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वे, त इंशाअल्लाह मां उनजे लाइ बि तव्हांखे वीडियो ठाहे ॿुधाईंदुसि ऐं तव्हांखे मुकमिल तरीक़ो MBs वठण ताईं मां तव्हांखे मुकमिल तरीक़ो पंहिंजी वीडियो में सम्झाईंदुसि। लेकिन उनजे लाइ शर्त इहा ई आहे, तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वे, लाइक कंदा वे असांजी वीडियो खे, असांजी वीडियो ते कमेंट कंदा वे। उन खां बाद में तव्हांखे मां उनजी मुकमिल मालूमात ॾींदुसि ऐं तव्हांखे वीडियो में पंहिंजो उहो इंस्टॉल करे एप्स तव्हांखे उनजी मुकमिल मालूमात ॾेई हर शइ ओके करे उनजे लाइ मां तव्हांजे लाइ वीडियो ठाहींदुसि। तो उनजे लाइ गुज़ारिश, सिर्फ़ु नंढड़ी गुज़ारिश आहे यार। इहा हाणे वॾी गुज़ारिश आहे, सिर्फ़ु क्लिक करिणो आहे चैनल जे बटण ते, सब्सक्राइब वारे ते, ऐं वरी बेल आइकन वारे बटन खे दॿाईंदा वे, घंटी वारे खे। असांजी जेका बि नई अपडेट हूंदी तव्हां वटि ज़रूरु ईंदी। असां बि कोशिशि में आहियूं त तव्हां दोस्तनि जे लाइ हितों जे माहौल जा पंहिंजा सिंधी में जेके न व्लॉग ठाहियूं सुठा सुठा। कोशिशि कयूं था, ग़रीब माण्हू आहियूं, ॿाहिरि यार कंहिं सुठी पब्लिक प्लेस ते वञी करे व्लॉग नथा ठाहे सघूं। कुझु मसरूफ़ियात बि आहे, कुझु वरी गुरबत बि आहे, पैसे जी बि कमी आहे। इन जे करे ई असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो हिते इहे आबादी में ई मसरूफ़ हूंदा आहियूं। ॿिया बि कुझु दुनिया जा कमकार हूंदा आहिनि, मसरूफ़ ई रहंदा आहियूं।
बमुश्किल टाइम मिलंदो आहे 5 मिंट जी 10 मिंट जी वीडियो ठाहिण जो। इंशाल्लाह असां तव्हां दोस्तनि जी सपोर्ट रही असां तव्हांखे हर हाल में तव्हांजो साथ ॾींदासीं ऐं हर हाल में पंहिंजा जेके न सुठा सिंधी में व्लॉग शुरू करे उनमें मां तव्हांखे तव्हांजो माहौल बि ॾेखारींदो रहंदुसि ऐं हमेशह मां हाणे इंशाल्लाह ज़रूरु मां माना पंहिंजे यूट्यूब चैनल ते कंटिन्यू रहंदुसि। तव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु नंढड़ी गुज़ारिश इहा ई आहे जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब ते ॾिसनि था उहे चैनल खे सब्सक्राइब कनि। यार मां हिकिड़ी शार्ट वीडियो सिर्फ़ु उर्दू में रखी हुयमि, उर्दू में मुंहिंजी उहा शार्ट वीडियो सुठी वायरल थी वई। हिकिड़े ॾींहं में मां न्यू यूट्यूबर हुयमि पर मां उर्दू में उहा शार्ट वीडियो रखी हुयमि न उहा मुंहिंजी तमामु घणी वायरल थिए पई। वरी मां चयुमि न यार मुंहिंजी सिंधी ॿोली आहे, मां सिंधी आहियां, मूंखे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे। मुंहिंजी सिंधियुनि भाइरनि खे इहा अपील आहे त यार जेके बि मूंखे यूट्यूब चैनल ते ॾिसनि था सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट कनि, शेयर कनि। वधीक मां कुझु न चवंदुमि, मुंहिंजो जेको टॉपिक सिर्फ़ु इहो ई थी वियो। मुंहिंजे लाइ उमेदु कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। वॾी महिरबानी।